सहाफ़ी जे लुबादे में जेकॾहिं के वर्कर जो थी करे कंदो त मां जवाब तव्हांखे उहो ॾींदुसि। मुंहिंजो रोज़ानो सहाफ़िन सां 24 कलाक जो कमु आहे। तव्हांजो सवाल जो लबो लहजो ॿुधाए थो त तव्हां सियासी वर्कर आहियो, तव्हां सहाफ़ी घटि आहियो, त पोइ जवाब ई को भी हिकिड़ो अहिड़ो मनसूबो जेको अवाम जी रिलीफ में हुजे उहो खणी कोन आई आहे। पर JUI मर्कज़ या JUI जेके सिंध जा अॻवान आहिनि उहे उन्हनि सां इतिहाद में हमेशह ॾिसण में अचनि था। जिते बि उन्हनि खे ज़रूरत पवंदी आहे JUI वञी करे उन्हनि सां वेंदी आहे। छा ही बिटी पॉलिसी न आहे त हिकु तरफ़ तव्हां अवाम जी ऐं जमहूरियत जी ॻाल्हि कयो था, ॿियो वरी जॾहिं बि अवाम खे पीसींदड़ हुकुमरान अचनि था तव्हां वरी उन्हनि सां गॾिजी वञी वियो था। 1947 हाणे पाकिस्तान जी उमिरि घणी थी आहे? 65 खां मथे थी 77 साल। जी 78 साल हलन था। 78 सालन में जमीयत उलमा इस्लाम इक़्तिदार में घणा दफ़ा रही है? सर जो सवाल आहे मुझे तव्हां बेस्ट सवाल कयो, मां तव्हां सवाल सर बेस्ट तव्हां मुंहिंजे मथां इल्ज़ाम आयो आहे न। ॾिसो तव्हां सवाल सहाफ़ी जे लुबादे में जेकॾहिं के वर्कर जो थी करे कंदो त मां जवाब तव्हांखे उहो ॾींदुसि। मुंहिंजो रोज़ानो सहाफ़िन सां 24 कलाक जो कमु आहे। तव्हांजो सवाल जो लबो लहजो ॿुधाए थो त तव्हां सियासी वर्कर आहियो, तव्हां सहाफ़ी घटि आहियो, त पोइ जवाब ई मुंहिंजो उहो ॿुधो। ॻाल्हि इहा आहे त 78 साल पाकिस्तान जी उमिरि थी आहे। 78 सालन में जमीयत उलमा इस्लाम 5 साल हिकु दफ़ा हुकूमत जो हिस्सो रही आहे, 2 वज़ारतूं रही हुई। ॿियो दफ़ो जमीयत उलमा इस्लाम 2.5 साल हुकूमत जो हिस्सो रही आहे। 2.5 साल टोटल जमीयत उलमा इस्लाम 7.5 साल उहे ऐं 16 महीना PDM जा हुकूमत में रही आहे। असांजो वज़ीर आज़म न आहे रहियो, असांजो सदर न आहे रहियो, असांजो वज़ीर आला न आहे रहियो, 2 वज़ारतुनि ते रहिया आहियूं। हाँ, मां 2 वज़ारतुनि जो तव्हांखे हिसाब ॾियण जे लाइ तयारु आहियां त 2 वज़ारतुनि में पाकिस्तान में 16 महीननि में सभ खां वधीक नौकरियूं जमीयत उलमा इस्लाम ॾिनियूं ऐं मेरिट ते ॾिनियूं आहिनि। हिकिड़ो रुपयो को करप्शन जो साबित जमीयत उलमा इस्लाम जे मथां साबित नथो करे सघे। हा, अॼु बि नैब आहे, अॼु बि FI आहे, अॼु बि सुप्रीम कोर्ट आहे, अॼु बि हाई कोर्ट आहे, अॼु बि सेशन कोर्ट आहे। को माउ जो पुटु जमीयत उलमा इस्लाम जे मथां, जमीयत जे MNA जे मथां, जमीयत जे MP जे मथां, जमीयत जे वज़ीर जे मथां हिकिड़ो रुपयो करप्शन जो इल्ज़ाम साबित नथो करे सघे। जॾहिं नैब, FIA ऐं सुप्रीम कोर्ट खां वठी करे मातात अदालतुनि ताईं मुंहिंजे MNAs, मुंहिंजे MPAs, मुंहिंजे मिनिस्टरनि जो पाक दामन हुजे त पोइ पहिरियों इक़्तिदार ॾियो। वज़ीर आज़म जे कुर्सीअ ते मुंहिंजी जमात खे विहारियो, वज़ीर आला जे कुर्सीअ ते मुंहिंजी जमात खे विहारियो, गवर्नर ऐं वज़ीर आला जी कुर्सीअ ते मुंहिंजी जमात खे विहारियो। उन खां पोइ तव्हांखे सवाल जो बाक़ी ख़ैरात में हुकूमत में न आहियूं वेठा, अवाम जे वोटनि जे बलबूते ते हुकूमत में वेठा आहियूं। इन जे करे हुकूमत में वेठा आहियूं त अवाम जी ख़िदमत कयूं। जितां जितां अवाम वोट ॾिनो आहे उते उते